अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। तूफ़ान अल-क़सा ऑपरेशन, 9 अमेरिकन समेत 900 इसराइली मारिजी विया, 700 फ़लस्तीनी बि शहीद। ग़िज़ा में बिजली ऐं ख़ुराक जी सप्लाई बंदि कई वई। हमास जे तूफ़ान अल-क़सा ऑपरेशन में इसराइली फ़ौतकियुनि जो अंग 900 थी वियो आहे, जॾहिं त ग़िज़ा ते 4 ॾींहंनि खां जारी बमबारी में शहीद थींदड़ फ़लस्तीनी जो अंग 700 खां वधी वियो आहे, जिन में 140 मासूम ॿार बि शामिल आहिनि। इसराइल ग़िज़ा जी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि जी नाकाबंदी करे बिजली ऐं ख़ुराक जी सप्लाई बि रोके छॾी। आलमी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि हमास जे ओचिते हमले खां पोइ इसराइल फ़ौज हींअर ताईं संभाले न सघी आहे। मुख़्तलिफ़ चकियुनि में मारिजी वियल इसराइली फ़ौजियुनि जो अंग 900 खां वधी वियो आहे, जिन मां 100 खां वधीक फ़ौजी ऐं पुलिस अहलकार समेत परॾेही शहरी बि शामिल आहिनि। ॿिए तरफ़ इसराइली फ़ौजियुनि बुज़दिलानी कार्रवाइनि में ग़िज़ा में हमास जे कमांडर जे घर ते राति देर सां बमबारी कई। इसराइली बमबारी अॼु 5हें ॾींहुं बि जारी रही, जंहिं में शहीद थींदड़नि जो अंग 700 खां वधी वियो आहे, जिन में 140 ॿार बि शामिल आहिनि। बमबारी में ज़ख़्मी थींदड़नि जो अंग 3000 खां वधीक आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां इसराइल ग़िज़ा जी नाकाबंदी करे रखी आहे। बिजली काटा कई वई आहे, जंहिं सबबु केतिरा ई इलाइक़ा ऊंदहि में ॿुॾी विया आहिनि। सिंध असेंबली जे अॻूणे स्पीकर आगा सुराय दुरानी अफ़गानियुनि समेत समूरनि पनाहगीरनि खे मुल्क बदर करण जो मुतालबो करे छॾियो आहे। सिंध असेंबली जो अॻूणो स्पीकर आगा सुराय दुरानी आमदनी खां वधीक असासा रेफरेंस में अदालत में पेश थियो। जवाबदारनि जा वकील पेश न थियण ते अदालत ॿुधणी बग़ैर कार्रवाई जे 1 महीने लाइ मुलतवी करे छॾी। अदालत में ॻाल्हाईंदे आगा सुराय दुरानी चयो त सिंध असेंबली जे फ़िलोर ते चई चुको आहियां त समूरनि पनाहगीरनि खे संदन मुल्क वापसि मोकिलियो वञे। आगा सुराय दुरानी मूजिबि जेकॾहिं कंहिं वटि मुंहिंजे ख़िलाफ़ अफ़गान पनाहगीरनि जी सरपरस्ती जा सबूत आहिनि त पेश करे, मूं ते बग़ैर सबूतनि जे तनक़ीद कई पई वञे। हिन जो चवणु हो त पीपल्स पार्टी इलेक्शन लाइ तयारु आहे। असांजी कोशिशि आहे त बिलाल भुट्टो ज़रदारी खे मुल्क जो वज़ीर अज़म बणायो वञे। असां गैर क़ानूनी परॾेहनि जी हिमायत में न आहियूं। समूरनि पनाहगीरनि खे मुल्क बदर कयो वञे। कराची में गैर क़ानूनी तरसियल अफ़गान पनाहगीरनि जी लॾपलाण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची शहर में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन खां पोइ वॾे तइदाद में अफ़गान पनाहगीर पंहिंजे मुल्क वापसि वञण जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। सोराब ॻोठ, सुपर हाईवे, अफ़गान बस्ती, कोची कैंप ऐं इत्ताद टाउन समेत शहर में मौजूदु ॿियनि अफ़गान इलाइक़नि मां लॾपलाण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अफ़गान पनाहगीर पंहिंजनि घर भातियुनि समेत बसुनि ज़रिए चमन रस्ते अफ़गानिस्तान रवाना थी रहिया आहिनि। उन हवाले सां सोराब ॻोठ बस अॾे ते अफ़गान पनाहगीरनि जो वॾो अंगु पंहिंजे सामान सां गॾु बसुनि में अफ़गानिस्तान वञण लाइ रवानो थियो, जॾहिं त बसुनि ज़रिए कराची खां चमन बॉर्डर जो भाड़ो 7000 रुपया वसूल कयो पियो वञे। यादि रहे त हलंदड़ महीने 3 अक्टूबर ते निगरान वज़ीर अज़म अनवर अल हक काकड़ जी सदारत हेठि नेशनल एक्शन प्लान जे एपेक्स कमेटी जो इजलास थियो हो, जंहिंखां पोइ गैर क़ानूनी परॾेहनि खे 31 अक्टूबर ताईं पाकिस्तान छॾण जो हुकुम ॾिनो वियो हो। नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ चयो आहे त मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी तरजीह मुईशत जी बहाली आहे। लंडन में ओवरसीज़ अॻुवाननि सां गुफ़्तगू कंदे नवाज़ शरीफ़ चयो त पाकिस्तान खे मुआशी मैदान में मुस्तक़ करण लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। हिन जो चवणु हो त तरक़ीअ जो सफ़र उतां शुरू थींदो जिते बीठो हो। पाकिस्तान खे मुआशी बदहाली, महांगाई ऐं बेरोज़गारी मां कढंदासीं। पाकिस्तान जे अवाम ऐं मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली में रंडक बणजंदड़नि खे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। अवाम वोट जी ताक़त सां एहतिसाब कंदो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।